अॼु जेकर असीं ॾिसूं त सुप्रीम कोर्ट जेके मोस्ट सीनियर जज आहिनि जस्टिस मंसूर अली शाह साहब, जस्टिस मुनीम अख्तर साहब, उहे अॼु जुडिशल कमीशन जे इजलास ॼण त बाइकाट करे जीअं उथी हलिया विया। इनखे अव्हां कीअं था ॾिसो? उन्हनि खे एॾे वॾे प्लेटफॉर्म तां ईअं बाइकाट करणु खपे हा, या हिकिड़े पासे चओ पिया त हीअ वकील त हिकिड़ी पार्टी जे एजेंडा तहत हलनि पिया, ही सीनियर जज जेके आहिनि सुप्रीम कोर्ट जा उहे बि उथी हलिया विया? ॾिसो, उहे उन इजारादारी जो हिसो आहे जेका अॼु ताईं जज भर्ती कंदी रहे। मुनीब अख्तर साहब चोथे नंबर तां सुप्रीम कोर्ट में एलिवेट थियो। उन अहमद अली शेख साहब जो हक़ मारियो वियो। छा उहो सीनियर जज न, हुनजो हक़ न हो? अहमद अली शेख साहब जेकॾहिं पंहिंजे वारे ते सुप्रीम कोर्ट में एलिवेट थिया त उहो चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान बि थिया। हिकिड़ो सिंधी जज सजाद अली शाह साहब खां पोइ कॾहिं बि कोई चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान न थिया। हुनजो हक़ मारियो। उन वक़्त जी जेका हुई हिकिड़ी मोनोपोली जुडिशरी जे अंदरि साकिब निसार साहब चीफ जस्टिस हो, मंसूर अली शाह, मुनीब अख्तर साहब, हुन पंहिंजे मर्ज़ी जा माण्हू पैक कया त जीअं अॻियां 5 साल 10 साल चीफ जस्टिस उन्हनि जे ई लॉबी जा माण्हू अचनि। ही त अलाह ताला उन्हनि जे जेका हुई तदबीर उन ते पाणी फेरियो ऐं अमेंडमेंट 26 अमेंडमेंट आई, जंहिंजे करे ही ॿिया माण्हू हाणे तव्हांखे साम्हूं ईंदे नज़र अचनि पिया। त पोइ मेदरो साहब, अॼु जेके ही तकरीरूं कयूं वकील साहिबान उते इस्लामाबाद में, या जेको उते माहौल नज़र आयो, कंटेनर वरी नज़र आया रोडनि ते, सुप्रीम कोर्ट में वञण खां रोकियो वियो वकीलनि खे, उनखां पोइ जेके तकरीरूं हू त दावा था कनि जहिड़ी परवेज़ मुशर्रफ जे दौर में वकीलनि तहरीक हलाई, साॻी तहरीक जी तयारी असीं कयूं पिया, अहिड़े क़िस्म जी तहरीक हलंदी जंहिंसां ही हुकूमत हली वेंदी। अव्हांखे बि का अहिड़ी तहरीक वकीलनि जी नज़र अचे पई? ॾिसो, असांजो हुकूमत सां कोई वास्तो न आहे। हुकूमत कॾहिं अचे थी कॾहिं वञे थी, हुन सां ॿार जो को तालुक न आहे। पर मां हिन शइ जी तव्हांखे यकीन दहानी करायां थो त ॿार कंहिं बि तहरीक जो अंदियो कोन ॾिनो आहे। ऐं अहिड़ी काई तहरीक, मां सिंध हाई कोर्ट बार एसोसिएशन जो सदर आहियां ऐं तमामु हिकिड़ी डाइवर्सिफाइड नुमाइंदा बार एसोसिएशन आहे सिंध हाई कोर्ट, पूरी सिंध जा वकील हुन में मेंबर आहिनि। ऐं उनजे तरफ़ां सिर्फ़ बार काउंसिल जेका पूरे सूबे जे वकीलनि खे रिप्रेज़ेंट करे थी, पाकिस्तान काउंसिल जेका पूरे पाकिस्तान जे वकीलनि जो रेगुलेटर आहे, पंजाब बार काउंसिल जेका पंजाब जी रेगुलेटर आहे, अहिड़े हिसाब सां KPK जी बार काउंसिल, सुप्रीम कोर्ट बार एसोसिएशन ऐं बलोचिस्तान हाई कोर्ट बार एसोसिएशन, इन सभिनी गॾिजी जेको कल्ह जॉइंट स्टेटमेंट शायदि तव्हांजे नज़र खां न गुज़रियो आहे, उन्हनि हिननि नाआक़िबत अंदेश अनासरनि खे जी मज़म्मत कई आहे ऐं इहो चयो आहे त इन्हनि जी हरकतूं ॿार खे विरहाइण जे मुतरादिफ़ आहिनि, जिन खे न रुॻो हुननि असां सभिनी गॾिजी कंडेम कयो आहे, हुननि खे डिस्करेज बि कयो आहे। इंशाअल्लाह ताला अहिड़ा शिरपसंद अनासरनि खे कुझु न वणंदो।